नाज़रीन वाक़िआ अॻु कंदासीं। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त सिंध में बरसाति ऐं बोसबब 583 माण्हू फौत ऐं 11,556 ज़ख़्मी थिया आहिनि। शर्जील इनाम मेमण मूजिबि 16,81,380 घरनि खे नुक़सानु ऐं 44,26,431 एकड़ फ़सुल तबाह थियो आहे। 1,40,663 ऐं 9,23,255 मच्छरदानियूं विराई वियूं आहिनि। सिंध में बरसाति ऐं बोसबब थियल नुक़सान जे सर्वे जारी कई वई आहे। रेस्क्यू पहिरीं तरजीह आहे। सिंध जे 2031 रिलीफ कैंपनि में 5,91,950 मुतासिर मुंतकिल थी चुका आहिनि। हैदराबाद में 296, बेनज़ीराबाद में 577 ऐं मीरपुर ख़ास में 68 कैंपूं क़ाइमु आहिनि। सखर में 568, लाड़कानी में 481 ऐं कराची में 41 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। मुतासिरनि खे खाधो, पाणी, दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं पयूं वञनि। ख़बर अवां शेयर कई पिया। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त सिंध में बरसाति ऐं बोसबब 583 माण्हू फौत, 11,556 ज़ख़्मी थिया। 16,81,380 घरनि खे नुक़सानु ऐं 44,26,431 एकड़ फ़सुल तबाह थियो। 1,40,663 ऐं 9,23,255 मच्छरदानियूं विराई वियूं आहिनि। सिंध में बरसाति ऐं बोसबब थियल नुक़सान जी सर्वे जारी आहे। रेस्क्यू पहिरीं तरजीह आहे। शर्जील इनाम मेमण चयो त सिंध जे 2031 रिलीफ कैंपनि में 5,91,950 मुतासिर मुंतकिल थी चुका आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, इतलात खाते सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण सूबे में बरसातनि सबबि 20 अगस्त खां हिन वक़्त ताईं थींदड़ जेके इमदादी सरगर्मियूं आहिनि उन्हनि जा तफ़सील ॾींदे ॿुधायो आहे त सूबे जे मुतासिर ज़िलनि में हींअर ताईं बरसाति मुतासिरनि लाइ 2031 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त 5,91,950 मुतासिरीन खे रिलीफ कैंपुनि में मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त हैदराबाद डिवीज़न में 296, शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में 577, मीरपुर ख़ास में 68, सखर डिवीज़न में 568, लाड़कानी डिवीज़न में 481 ऐं कराची डिवीज़न में 41 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। हुन चयो त मुतासिरीन खे खाधो, पाणी, दवाऊं ऐं ॿियूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। सूबाई वज़ीर वधीक ॿुधायो त मुतासिरीन में हींअर ताईं 1,40,610 टेंट तक़सीम कया विया आहिनि ऐं खेनि 9,23,255 मच्छरदानियूं बि ॾिनियूं वियूं आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम में वधीक चयो त बरसाति मुतासिरनि खे 4,293 फोल्डिंग बिस्तरा जेके आहिनि उहे ऐं 1,350 चूल्हा पिणु ॾिना विया आहिनि। सूबाई वज़ीर वधीक ॿुधायो त बरसातनि सबबि थींदड़ नुक़सान जो सर्वे वारे कमु जो कमु जारी आहे ऐं बरसाति ऐं ॿोॾ मुतासिरनि खे रेस्क्यू करणु असांजी पहिरीं तरजीह आहे। हुन चयो त हिन वक़्त ताईं सिंध में बरसातनि सबबि 583 माण्हू फौत, जॾहिं त 11,556 माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि ऐं बरसातुनि दौरान सूबे में 45,483 जेके चौपायो माल आहे उहे मरी विया आहिनि ऐं बरसातुनि सबबि 16,81,380 घरनि खे बि नुक़सानु पहुतो आहे ऐं सूबे में 44,26,431 एकड़ ते फ़सुल जेका आहे उहा तबाह थियो ऐं बरसातुनि सबबि 235 तालका ऐं 1,051 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियूं आहिनि। जी महिरबानी शबीर लाशारी तफ़सील लाइ।